सब्सक्राइब करो जी दमा है सोनू अली मुसा गरा रूबी अली सोनू अली जो पेरो व्लॉग है सावन जी आयो मार्केट शॉपिंग कर ये भी पर अच्छे थी घर जी गिटी न दिखारे गाड़ी पर आवा लाइनस जी त हाणे घर में असां निकिता आहियूं ऐं वञी रहिया आहियूं असां मार्केट ऐं मां रूबी अली खां कुझु कमेंट्स वठंदुमि त मुंहिंजे यूट्यूब जे लाइ छा था चवणु चाहियो सो मां चवंदमि बेस्ट ऑफ लक सोनू अल्लाह साईं तोखे कामयाब करे आबाद हुजी ऐं ही तुंहिंजा व्लॉग्स जेके आहिनि लखे व्यूज़ वठनि ऐं सुपर डुपर हिट वञनि सो मुंहिंजी दुआ आहे सो हाणे असां तव्हांखे घुमाईंदासीं कराची असां केॾांहुं था वञूं छा था कयूं छा नथा कयूं सिज केॾो असांखे तंग थो करे इहो बि ॿुधाईंदासीं सो असां वञी रहिया आहियूं रस्ते में आहियूं सोनू पहिरियों व्लॉग कीअं पियो महसूसु करीं ॾाढो भलो पियो कयां महसूसु सुठो पियो लॻे सुठो पियो लॻे इलाही सुठो पियो लॻे पहिरियों आस्ते आस्ते सिखी वेंदासीं पहिरियों इंशाल्लाह सुपर डुपर हिट हूंदो इंशाल्लाह मुंहिंजो त पहिरियों व्लॉग केॾो हिट वियो हुयो सॼी दुनिया ठाही आयो त पोइ मां त वायरल आहियां छो न इंशाल्लाह सोनू जी जी इन खां पहिरीं जो आऊं बेहोश थी वञा पहिरीं मूंखे मानी खाराए पोइ ॿियो कमु कयो क्यों उहे कयो तव्हांजे लाइ ट्रैफिक में फासी पियो आहियां ट्रैफिक में फासी पियो आहियां सदर आहे छा कयूं मथे जो सूर आहे सदर रशी लायूं हिते सो असां आया आहियूं कुझु खाइण पीअण जे लाइ केबीसी एक वाची दोस्त आवाज़ टीवी जो मुंहिंजो दोस्त आहे गॾु कमु कंदा आहियूं त हिनखे बि यादि कयोसि मां चयो बचो हिते ई आहियूं असांजो पाकिस्तान जो पहिरियों ब्लॉग आहे वधि खां वधि हिनखे शेयर कजो जीअं माण्हुनि खे ख़बर पए त दुबई वारी ब्लॉग्स खां ही ब्लॉग्स वधीक शेयर थियणु घुरिजे छो त पाकिस्तान जिंदाबाद पाकिस्तान जिंदाबाद ही ब्लॉग सोनू जो आहे सोनू जे जेको आहे यूट्यूब ते सोनू जो आहे गजब बेइज्जती है जी सोनू जो पहिरियों व्लॉग आहे मुबारकूं तॾहिं पोइ हिनखे वधि मां वधि शेयर कयो न कड़ा लॻंदा जीअं त हाणे केबीसी ते पहुतासीं खाधो पीतोसीं छो त न पिया ॾेखारे सघूं असां छा खाधो छा न पीतो न वो जी किनो लॻंदो न खाई ॾिसने हालांकि मां चयो ॾेखारियो असां खाई छॾियो खाई छॾियोसीं त हाणे असां वेठा काथे सोनू ॿुधाए सही मां केबीसी असां केबीसी ते वेठा आहियूं आवाज़ टीवी कहिड़ी वारी केबीसी ते आवाज़ टीवी हेॾे साम्हूं मुंहिंजो ऑफिस आवाज़ टीवी ही साम्हूं एटीएम मॉल ही सॼो केबीसी मूंखे थोरो मुनासिब कयो 1000 तां मथे वठो 5000 कयो असां चूल्हो था वठूं छो जो गैस जो मसलो पियो हले न पूरे पाकिस्तान में हिन जे करे इनजे करे सोनू जे घर लाइ चूल्हो था वठूं मां दुकानदार या हमारी अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है दुकानदार रियायत के कोशिश कयूं पिया अञा राइट करायूं गरीब माण्हू मिस्किन वीचारा हलो ॿियो दादा ॿियो सामान वठो ॿियो ऐं पर्सी गाॾी में वठो थोड़ी पैसे निकाल ले मां गाल करो तो छा वरितो निर्मल ताणी भला छा कंदे छा वरितो मुंहिंजे घर जो नंढो सामान वरितो आहे कॉफी जे लाइ चम्मच वगैरह चमचा असां ॾिया आहिनि आहिनि पर घणे लटे आहिनि चमचा असां ॾिया आहिनि वॾे छा ॿियो के ॾियो अरे कहना क्या चाहते हो सो सोनू शॉपिंग कई आहे ठाहो ऐं इलेक्ट्रिक चूल्हो छो जो पाकिस्तान में ॾिसो था न एतिरो मसलो आहे गैस जो ख़ासि तौर ते कराची आई मुंहिंजी गाॾी खणी विया तव्हां तो ॾिसी रहंदा पार्किंग ते हाणे लुंडे में हलूं था सोनू जे लाइ जैकेट वठंदासीं लुंडे मां सोनू जे लाइ जैकेट ॾिसंदासीं लुंडे जो माल ॾाढो सस्तो हूंदो आहे भलो हूंदो आहे हा सोनू दादी ही हाणे ट्रॉल बीठो था ट्रॉल मतां सम्झो असां को वॾे शॉपिंग मॉल ते असां सामान वठंदा आहियूं न भाउ असां सोनू लाइ जेको आहे टॉल बि हुतां आने ट्रॉल न अरे ट्रॉल है जीअं त दोस्तो हाणे असां पंहिंजो व्लॉग ख़तमु पिया कयूं ऐं
ॾाढो घुमियासीं फिरियासीं ॾाढो मज़ो आयो थकिजी पिया आहियूं हाणे त थकिजी पिया आहियूं हाणे बसि घर वेंदासीं घर वञी करे आराम कंदासीं ऐं आख़िर में तव्हां छा था चवणु चाहियो मां चवणु चाहियां थी त ॾिसो व्लॉग ऐं पंहिंजो कमु कयो मतिलबु सॼे ॾींहं कीअं मज़ो आयो हा मज़ो आयो तव्हांखे मज़ो ईंदो त असांखे ॿुधाए छॾिजो कमेंट्स में अच्छा ऐं ॿियो इहो मुंहिंजे यूट्यूब चैनल लाइ छा चवंदव सब्सक्राइब कयो ग़रीब खे यार सब्सक्राइब कयो सब्सक्राइब कयो यूट्यूब चैनल खे ऐं वधि खां वधि व्लॉग ॾिसो मुंहिंजा थैंक यू अल्लाह हाफ़िज़